असर वाक़िया अॻु कयूं त बावड़ो बसां 3 ॾींहं अॻु बस मां मुसाफ़िरनि खे अगवा करण वारे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस मुसाफ़िरनि खे अगवा करण वारे केस में वधीक किदो वारी गुलसन लोलाई खे मारण जी दावा कई आहे। बावड़ो बसां 3 ॾींहं अॻु बस मां मुसाफ़िरनि खे अगवा करण वारे मामले जो केस दाख़िल कयो वियो, जंहिं ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस मुसाफ़िरनि खे अगवा करण वारे केस में वधीक किदो वारी गुलसन लोलाई खे मारण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कंदा ग़ुलाम कंबर बूहर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम कंबर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी तफ़सीलान गुडू इंटरचेंज वेझो 3 ॾींहं अॻु जेको आहे मुसाफ़िर कोच मां मुसाफ़िरनि खे अगवा करण वारे मामले तां ॾोहारियुनि ख़िलाफ़ DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं रेंजर्स जो गॾियल तौर ते 3 ॾींहं बि ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऑपरेशन दौरान पुलिस पारां वधीक हिकु ख़तरनाक ॾोहारी लोलाई गैंग जो सरबराह गुलसन लोलाई खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस ऑपरेशन दौरान मारिजी वियल ॾोहारी जो अंग बची वियो आहे। पुलिस ही ऑपरेशन पंजाब जी हद सोनमियाणी जे राज़ी कचे कराची कचे अंदरि हलंदड़ आहे, जंहिंमें कुझु ॾोहारी ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। पुलिस मारिजी वियल ॾोहारियुनि जा लाश पुलिस खे न मिली सघिया। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो पुलिस जेको इहो ऑपरेशन आहे ऐं रेंजर्स पंजाब जे जेको आहे RPO जेको आहे गाज़ी सलाउद्दीन ऐं DPO रहीमयार ख़ान इरफान समूह ऐं जेका गॾियल जेका टीम आहे जेका 200 खां वधीक पुलिस एहलकार जेको इन ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। इहो ऑपरेशन जेको आहे जदीद टेक्नोलॉजी जेको जो ज़रिए जेको ऑपरेशन कयो पियो वञे, जेके ड्रोन खां वधीक जेके हथियार आहिनि उहे उते इस्तेमालु कया पिया वञनि। जेके ॾोहारी जेके आहिनि उते ख़तरनाक जॻह ते मौजूदु आहिनि जिते पुलिस जी गाॾियूं वञणु मुश्किल आहिनि, जंहिंजे करे ड्रोन ज़रिए ऐं उन जेके वधीक टेक्नोलॉजी ज़रिए जेको आहे हमला दाड़नि मथां हमला कया पिया वञनि ऐं केतिरा ई ॾोहारी ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। जी ग़ुलाम कंबर बूहर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।